जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा त नौशर फिरोज़ जे सियासत यतीम खानो बणिजी वई आहे। पीपी जा जियाला वर्कर ज़हनी दबाव जो शिकार बणिजी विया आहिनि। सद्दाम राजा ऐं पप्पू तगर नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त हितां जा वॾेरा MP MNA पंहिंजे रिथियल कहाणियुनि ते अमल करे पार्टियुनि खे तबाह करे रहिया आहिनि ऐं माल मेड़ में पूरा आहिनि। हाणे पीपल्स पार्टी खे तबाह करण में संदन अहम किरदारु ज़ाहिर थी वियो आहे। शहीद राणीअ जे मिशन खे विसारे पंहिंजे पार्टियुनि जा बुनियाद विधा पिया वञनि। ठॻीअ जा ठाहे सिर्फ़ु वोट वठण लाइ अचनि था ऐं 5 साल गुम थी वञनि था। उन्हनि खे हाणे ख़बर पइजी वेंदी त आवाम सुजाग थी चुको आहे। आवाम सां कयल वाइदा त परे जी ॻाल्हि आहे, पर जियालनि वर्करनि खे बि थुॾियो वियो आहे। असां ग़रीब मिसकिन अपील था कयूं त असांजी वार कई वञे ऐं नौकरियूं ॾेई माशी बदहाली खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।